जीअं लतीफ़, जीअं सिंध, जीअं लतीफ़ जी ॿोली। जीअं त हीउ वक़्तु जेको आहे उहो टेक्नोलॉजी जो ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो आहे। असां जेका असां खां अॻु में नसुल हो हिकिड़ो जंहिंखे शौरी तरह था या जेको साइंस हवाले सां सॾनि था XYZ जनरेशन। ॿी महाभारत लड़ाई खां पोइ जेका असां वटि जनरेशन पैदा थी उन टाइम में कुझु शयूं अहिड़ियूं हुयूं जेकी सॼी दुनिया तक़रीबन ख़तमु थी चुकियूं हुयूं ऐं ठहण जी तरफ़ अचे पई। तंहिंजे करे उन टाइम इहा शइ हिकिड़ी जनरेशन हुई जंहिं नए सिरे सां हिकिड़ी पंहिंजी शऊरी कोशिशि शुरू कई, जंहिंमें पाकिस्तान जुड़ियो, कुझु ॿिया मुल्क जुड़िया, त उन्हनि पंहिंजी हिकु नए सतह सां हिकिड़ो कमु शुरू कयो। ऐं मज़े जी ॻाल्हि आहे त उहा जेका सदी हुई उहा तकड़ी तरक़ी जो हिकिड़ो दौरु हुयो। हर जेके बि माना साइंसी इजादूं हुयूं तकड़ियूं हर हर ॾहे में 2-3 अहिड़ियूं माना जेको आहे सो थियनि पियूं इजादूं जो पोयनि खे उहे मात ॾेई थियूं छॾनि। इहा सॼी माना जेका असांजी 19वीं सदी हुई 50 खां पोइ एॾी तकड़ी थी। वरी जेका असांजी 20वीं सदी आई उहा त अहिड़ी आई जो रातो राति हर शइ खे खाई वई, टेप खे खाई वई, टार्च खे खाई वई, असांजे जेको आहे सो TV खे खाई वई, हर शइ खे मिसाल जेके बि असांजूं 19वीं सदी जूं इजादात उन्हनि सभिनी खे ॻी वञी मोबाइल ते पहुचाई। TV इवन जेके असांजा वॾा मीडिया हाउसिस आहे उन्हनि खे बि खाई वञी असांजी हिन शइ ते पहुचाई त हर हथ में जेको आहे सो मीडिया अची वई। ऐं पोइ हे दौरु शुरू थियो जंहिंखे असां सोशल मीडिया जो दौरु चऊं था। ऐं जेको वरी टेक्निकल हवाले सां हिकिड़ो कूड़ो माना दौरु आहे, छो त जेके वॾा हाउसिस आहिनि उन्हनि जी हिकिड़ी ज़िम्मेवारी थिए थी कमु करण जी। ऐं हिन जेके असांजे हर हथ में मोबाइल अची वई आहे ऐं आए ॾींहुं हर को जेको आहे सो नवां चैनल खोले मुख़्तलिफ़ नालनि सां चैनल खोले ऐं कमु थो करे। उन जी का उमिरि कोन्हे, उन जी का तस्दीक कोन्हे, उन्हनि जी का माना जेको आहे सो ज़िम्मेवारी कोन थी लॻे। हर को पंहिंजे ज़हन आर हिकिड़ो चैनल खोले ऐं कमु शुरू थो करे। अहिड़े बेएतबारी वारे दौर में असांजे कुझु सान्यावनि दोस्तनि लतीफ़ जे हवाले सां कमु शुरू कयो आहे। त असां लतीफ़ जीअं त जेको सिंध जी साञा आहे, सिंध जी तारीख़ आहे, सिंध जी सुञाणप आहे, ऐं लतीफ़ खे सिंध खां अलॻि नथो करे सघिजे ऐं सिंध खे लतीफ़ खां अलॻि नथो करे सघिजे। ईअं चइजे त लतीफ़ जेको आहे सिंध जो आवाज़ु आहे। त हिननि दोस्तनि उन थाट खे खणी असांजे भेटाई जे नाले सां हिकिड़ो कमु शुरू कयो आहे। ऐं मूंखे उमेदु आहे त हीअ सभु दोस्त उन जेका लतीफ़ जो तक़दुस आहे उनखे बरक़रार रखंदा। ऐं जेकॾहिं हुननि हिकिड़ी पंहिंजो गैर शौरी तौर ते सिर्फ़ु मीडिया जो सहारो वठण लाइ बि कमु शुरू कयो आहे त कोशिशि इहा हूंदी त जॾहिं को कमु शुरू थींदो आहे त उहो ईअं ई संगत में ऐं पंहिंजो तकड़ में ऐं जोश जज़्बे सां, न त जेको आहे सो रवायती तौरु हिकिड़ो कमु शुरू थींदो आहे। बहरहाल असांजी उमेदु आहे त हे दोस्त उन लतीफ़ जो जेको नालो आहे उन जो तक़दुस ऐं सिंध जी जेके ज़रूरतूं आहिनि उन्हनि खे साम्हूं रखी ऐं हिन में लतीफ़ जी जेका सिंधियुनि जे लाइ उकीर आहे, सिंधियुनि जे लाइ जेका सलाह, सिंधियुनि लाइ जेका हुनजो ख्वाबु हो उहो इंशाअल्लाह ताला त पूरो कंदा। ऐं मूंखे सभिनी दोस्तनि मां जेका हीअ सथ आहे असांजे दाऊद मेमण खां वठी मुमताज़ असांजे जोए खां वेंदे ऐं आगा सोराब ताईं ऐं आगा ज़फ़र ताईं ऐं ॿी जेके संगत आहे हिननि सां गॾु उन सभिनी दोस्तनि मां इहा उमेदु आहे त जेकॾहिं हुननि इहो कमु वक़्ती तौर बि शुरू कयो आहे त इंशाअल्लाह इन खे इस्तेकाम ॾींदा ऐं इन खे उन जेको लतीफ़ जी तक़दुस आहे, लतीफ़ जी जेका असल माना जेका आहे ज़रूरत आहे। छो त कुझु टाइम अॻ में जॾहिं असांजो दौरु नौजवानी दौरु हूंदो त हर हफ़्ते हर स्कूल में हर इवेंट में जशन लतीफ़ ज़रूरु थींदो हो, जेको वरी बाद में सफ़ा नापेद थी वियो आहे। ऐं असांजी कोशिशि हूंदी दोस्तनि खे सलाह हूंदी त उहो जेको लतीफ़ जो पैगाम आहे, उहा जेका लतीफ़ जी असां सिंधियुनि जे लाइ सलाहूं ॾिनल आहिनि पंहिंजे बेतनि में, ऐं जेको उनजो विज़न आहे उन विज़न खे जेको आहे सो अॻिते खणी हलंदा ऐं उनखे निशांबर करण में पंहिंजी भरपूर कोशिशि कंदा। महिरबानी।